औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका सय्यदी या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका सय्यदी या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या शफीउल मुज़न्नबीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, अज मदरसा शहीद सैयद शफीक अमन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह कोटड़ी डिस्ट्रिक्ट जामशोरो जे यूनिट नंबर 1 तां हिफ़्ज़ जे शोबे जे तालिबनि सां चंद मिंट गुफ़्तगू कंदुसि ऐं इहो उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां जन हिन मदरसे जे लाइ वॾी प्रोपेगंडा कई ऐं तालिबनि खे बिगड़ण जे लाइ तालिबनि जे पीरनि सां मिलिया, उस्तादनि सां मिलिया त तव्हांखे असां वधीक पघारूं था ॾियूं ऐं तव्हां हिन मदरसे में न वञो पढ़ाइण। पर लेकिन अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी, मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो करम ऐं वक़्त जे होश मुर्शिद मुरब्बी कंबर वारे सरदार जी निगाह करम निगाह इनायत जो अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल कई सालनि खां वठी हीउ मदरसो रवां दवा आहे ऐं इंशाअल्लाह ताला हक़ ऐं सच जो पैगाम खणी महबूब मुर्शिद जो निकिता आहियूं ऐं मुनाफ़िक़ केतिरी बि कोशिशि करे पर कुझु बि न करे सघंदो। मालिक जी महिरबानी आहे, हिन वक़्तु 15 तालिब हिफ़्ज़ जी शोबे में हली रहिया आहिनि। ऐं चाहियां थो त चंद मिंट तव्हां जे साम्हूं मां उन्हनि हाफ़िज़नि सां हिकिड़ो मिंट ॻाल्हायां थो ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि खां पुछा कयां थो त पढ़ाई कीअं आहे ऐं केतिरे सिपारियुनि में हलनि था, केतिरो हिफ़्ज़ कयो अथनि। इंशाअल्लाह ताला सभ खां पहिरियां मां घुरायां थो पंहिंजे तालिब इल्म हाफ़िज़ फरमान अली हुसैनी खे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह खैर तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। जी अल्हम्दुलिल्लाह। उस्ताद ॿ पढ़ाइनि, 15 सिपाही। ना आशा कटेंगे इंशाल्लाह। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अच्छा माशाल्लाह, मेहनत जोर शोरा। चलो ठीक, मेहरबानी। हिकिड़ो मिनट जी नाज़रीन, हाणे वरी अल्हम्दुलिल्लाह कंहिं ॿिए तालिब सां गुफ़्तगू कंदुसि। ॿई बिरादर हुआ, हिकिड़ो 15 सिपारे मिले थो, ॿियो 11 सिपारे मिले थो। मुक़ाबिलो तमामु टफ आहे। हाणे वरी मां इंशाअल्लाह ताला ॿिन्ही सोटनि खे गुज़ारिश कंदुसि जेके ॿई मुंहिंजा भाइट आहिनि, अचो त उन्हनि सां बि गुफ़्तगू कयूं त काएं सिपारे मिलनि था। सभ खां पहिरियां मोहम्मद अरसलान हुसैनी खे गुज़ारिश आहे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। 8 सिपाही में जी। अच्छा माशाल्लाह, छा था सम्झो त तव्हां कटे सघो था फरमान अली खे? इंशाअल्लाह कटेंदा। जी जी पकवा दो कढियो सब करे तो पियो। माशाल्लाह, भला छा था सम्झो तव्हां ॿियनि तालिबनि खे कहिड़ो पैगाम था ॾियो त मदरसे में पढ़ाइनि ॿारनि खे क़ुरान पढ़ाइनि या अंग्रेजी पढ़ाइनि? क़ुरान पढ़ाइनि। अच्छा, पैगाम ॾियो था। 8 सिपाही साईं खटी ना जी साईं। जी नाज़रीन, हाणे असां उन तालिब इल्म सां हिकिड़ो मिंट ॻाल्हाईंदासीं जंहिं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी टाइम खां वठी मदरसे में पढ़नि था, पर थोड़ी ज़हन जी कमज़ोरी जे करे अञा मुंहिंजे ख़्याल में 5 ई सिपारे में फाथा पिया आहिनि।
त अचो त हुन सां चंद मिंट गुफ़्तगू कयूं। साईं मोहम्मद जहान ज़ेब हुसैनी। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्हम्दुलिल्लाह ताईं दुआ है। अल्हम्दुलिल्लाह 5 सिपारे इंशाल्लाह कंदासीं। पैगाम ॾिना थी नमाज़ पढ़ो अचो मदरसे में पढ़ो कुरान शरीफ पढ़ो। जी जी अल्हम्दुलिल्लाह सही है। अल्हम्दुलिल्लाह जी नाज़रीन, अल्हम्दुलिल्लाह ही हुआ मोहम्मद जहान ज़ेब हुसैनी जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कयो। तव्हां सभिनी खे पैगाम ॾिनो त हिन ख़ुश्क दौर दजाली दौर फ़ाहिशी दौर खां बहितर आहे त पंहिंजे बचड़नि खे इल्मु सेखारियो, दीन जो इल्मु सेखारियो, ताकी उनखे ख़बर पइजी वेंदी त पीउ ऐं माउ जो दर्जो छा आहे, उस्तादनि जो दर्जो छा आहे, वॾे नंढे जो एतिराम छा आहे। जंहिंजे दिलि में जंहिंजे सीने में दीन जो इल्मु हूंदो अल्हम्दुलिल्लाह उहो नाफरमान कॾहिं न थींदो। आइए तो एक बार हम अपने बच्चे तमाम को ज़हीन बच्चा है तो उनसे भी थोड़ा बात करें। मोहम्मद अरसलान हुसैनी ये भी अल्हम्दुलिल्लाह हिफ्ज़ के शोबे में शामिल है, तो चलो उनसे बात करते हैं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अरसलान भाई क्या हाल है? ठीक है सही। कौन से सिपारे में हिफ्ज़ कर रहे हो? पहला सिपारा कर लिया, अभी दूसरे में कर रहे हैं। अच्छा, क्या ख्याल है हिफ्ज़ करने का? इंशाल्लाह सही करेंगे। अच्छा, दिल लगा के पढ़ रहे हो? जी सही। और आप जैसे जो दोस्त हैं, आप जैसे जो आजकल बंदे घूम रहे हैं, उनके लिए क्या पैगाम दे रहे हो? सही वो भी मदरसा पढ़ें, स्कूल अभी बंद है, मदरसा पढ़ें और नमाज़ पढ़ें सिर्फ। अच्छा, ये आपकी तरफ से पैगाम जी है? सही इंशाल्लाह।